मां हाणे असांजे विच में असांजी भेण कलकत्ता मां संगीता जयसिंह उहा असांजे विच में आई आहे। मां पवन जी खे चवंदुसि जेके NCPCL जा मेंबर आहिनि ऐं ॿी ॻाल्हि अञा तव्हांखे अॻियां ॿुधाईंदे चवंदुसि दीदीअ जो ऐं असांजे देवलानीअ जो दीदी माइक दीदीअ जो ऐं असांजे देवलानी जो हाणे जस्ट अधु कलाक पहिरियों दीदी संबंध ॿुधाई। माना हसन सर जी ॿुधो था न त दीदी असांजे देवलाली सां ॻंढियल आहे। दीदीअ जी मम्मी नागदेवन जी आहे ऐं उहा नागदेव जेकी असांजी भेण आहे उहा असांजी देवलाली जी आहे। माना असां चवंदे न चवंदे असां दीदी जा सभु मामा आहियूं। दीदी बराबरि न? बिल्कुलु असां मामनि जे गांव जो माना तव्हांजो मामनि जो गांव आहे देवलाली नासी। बिल्कुलु माने मुंहिंजी मामी नागदेव परिवार जी आहे ऐं मामा हरदासी उते ई आहिनि त सॼो परिवार असांजो ई आहे उते त देवलाली सां ॾाढो सुठो कनेक्शन आहे तंहिंजे करे। मां ॾिसो अॼु भॻवान बि कीअं कनेक्शन जोड़ी आहे। कीअं कनेक्शन जोड़ी मां तव्हां सां अॼु ॿियों दफ़ो थो मिलां। हिकु दफ़ो पाण बॉम्बे में मिलिया हुआसीं जंहिं महिल 3 ॾींहंनि जो NCPCL त उते ख़बर कान हुई त अॼु ख़बर पई भई तव्हां असांजे हिते अॼु भाइटी आहियो। असां तव्हांजा मामा आहियूं। धन्यवाद दीदी। अॼु जे कार्यक्रम जो अॻियां वधंदे त सिंधी समाज जो इतिहास इन जे बारे में तव्हांखे जेकी ॼाण हुजे या मां त तव्हांखे विनंती कंदुसि तव्हां कलकत्ता में सिंधी भाषा जो प्रमोशन कीअं कयो, सिंधी भाषा जो वधारो कीअं कयो, जे उहो ॿुधाईंदा त असांजा भाउर भेनरूं उन्हनि खे बि थोरो जोश ईंदो। उहे बि पंहिंजे गांव जे अंदरि ॻोठ जे अंदरि सिंधी वधाइण लाइ कोशिशि कंदा। बिल्कुलु। त जय झूलेलाल। मां शंकर एजुकेशन सोसाइटी ऐं सिंधी पंचायत देवलाली जी थोराइती आहियां जो तव्हां मूंखे अॼु घुरायो। एतिरे माने मां नियालानी दादा खे ॿुधी करे सोचां थी हुन खां पोइ केरु छा ॻाल्हाईंदो। एॾी ख़ूबसूरती सां हर एपिसोड में ॿुधाईंदा आहिनि। कल्ह बि हुननि खे ॿुधा पई त ॾाढो सुठो लॻो। ऐं अॼु त मुंहिंजो माने मां चवंदसि मुंहिंजो भाग्य ॾिसो जो अॼु संत कंवरराम जे बारे में ॻाल्हायो वियो। एतिरो मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई हिकदमि ऐं चवंदसि सचो सतराम सुहिणो कंवरराम। ॾाढी ख़ुशी थी कि मुंहिंजे साम्हूं अॼु इहा कहाणी ॿुधाई वई त उहो ॿुधी करे कार्यक्रम जो आरंभ थियो आहे। त हाणे जॾहिं असां इतिहास जे बारे में था ॻाल्हायूं, तव्हां जॾहिं कलकत्ते जे बारे में था पुछो त मां इहो चवंदसि कि कोलकाता में जॾहिं असां सिंधियत जे कम जे बारे में था ॻाल्हायूं, हिकु त उते सिंधी घटि आहिनि। एतिरो वॾो शहर, एॾो वॾो स्टेट, एॾो वॾो बंगाल, पर हुते जीअं 950 त सिंधी पंजाबी उते आहिनि। माने उन्हनि जा जेके 200 परिवार आहिनि 950 सिंधी पंजाबी आहिनि। बाक़ी तव्हां चई सघंदा आहियो क़रीब सॼे बंगाल खे मिलाए 15,000 खनि जेके सिंधी हूंदा। उहे बि एतिरो वॾो शहर आहे त पखिड़ियल आहिनि। कुझु अलीपुर में, कुझु पार्क स्ट्रीट में ऐं कुझु इलाइक़नि में आहिनि। जीअं मां जिते सॉल्ट लेक में रहां थी, लखनि में मां हिकिड़ी सिंधियाणी उते आहियां त उते परे डिस्टेंस एतिरा वधीक आहिनि। पर हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे कि जिते सिंधी रहनि था उते मिली करे हिकु जॻह में आहिनि। पर तकलीफ़ मुंहिंजे लाइ हीअ थी थिए कि मूंखे उते ख़ासि वञिणो थो पए, छाकाणि उहे हिकु मुंहिंजे लाइ नथा अचनि। चवनि त तूं ॾाढी परे थी रहीं। अरे त मां बि त तव्हां वटि एतिरो परे अचां थी। त ख़ैर जंहिंखे सिंधियत जो जुनून हूंदो, जंहिंखे कमु करणो हूंदो, वञिणो त हुनखे ई पवंदो। त सिंधियत जे कम जे बारे में बि जॾहिं ॻाल्हायूं त मां तव्हांखे एतिरो ॿुधायां कि बंगाल नारी शक्ति जो स्टेट आहे। बंगाल में नारी जी पूॼा थींदी आहे। बंगाल में असांजी जीअं चवंदा आहिनि न कि हज़ारों फूलों की ज़रूरत है माला बनाने के लिए, हज़ारों दीपकों की ज़रूरत है आरती सजाने के लिए, हज़ारों बूंदों की ज़रूरत है समुंदर बनाने के लिए, एक स्त्री की ज़रूरत है आपके घर को स्वर्ग बनाने के लिए। त अहिड़ो ई स्त्री हुजे त तव्हांजो कम बि, चाहे इहो सिंधियत जो कमु, मां तव्हांखे अगरि इतिहास खां वधीक मिली करे ॿुधायां त जेतिरो मूंखे यादि आहे कि मुंहिंजे जनम खां पहिरीं हिते मोहिनी आंटी, मोहिनी भावनानी आंटी
तमामु घणो सिंधियत जो कमु कंदियूं हुयूं, माने उहे सिंधी यूथ एसोसिएशन वग़ैरह में बि जुड़ियल मोहिनी आंटी हुया। त ही जेको तव्हां हाणे ॾिसो था, ही हिकिड़ो डॉक्यूमेंट्री हिकिड़ी ठाही हुई 2006 में। हिते तव्हां असांजा सिंधी फेसिस ॾिसी सघंदा, ऐं तव्हां ॾिसी सघंदा असांजा जेके उते सिंधी रहनि था, त कीअं जॾहिं सभु सिंधी आया त हिकु न्यू मार्केट इलाइक़े जे आसे पासे उहे रहंदा हुया, छाकाणि हुते ई उन्हनि जो कमु थींदो हुयो ऐं हिकु साण पाण खे सुरक्षित महसूस कंदा हुया उन जॻह में। आस्ते आस्ते थोरो हाणे बि माने सिंधी तमामु ईज़िली जाम पढ़े वञण जे लाइ बिल्कुलु तयारु कोन्हनि। हुन ई इलाइक़े जे आसे पासे में पार्क स्ट्रीट में त उन्हनि जी पार्क स्ट्रीट पंचायत आहे, कुझु अलीपुर में अलॻि कुंड में आहिनि त हुते उन्हनि जी अलीपुर पंचायत आहे। ईअं करे सिंधियुनि पंहिंजो पंहिंजो हुते ईअं जिते विया आहिनि हुते पंहिंजो सिंध ठाहे वेठा आहिनि। त तव्हां ॾिसंदा हुन खां पोइ जॾहिं मोहिनी आंटी अॼु 88 इयर्स 88 सालनि जी आहे। आंटी हाणे बि एॾो स्मार्टली अची करे असांजे पहिरें रो में वेहंदा आहिनि, जॾहिं एॾी ख़ुशी थींदी आहे आंटी खे ॾिसी करे कि इहा ई आंटी असांजे सिंधियत जो केॾो कमु कयो अथऊं। ऐं आंटी जे बारे में सिंस असां इतिहास जे बारे में था ॻाल्हायूं त आंटी जे बारे में ॿुधायां कि आंटी असांजी बंगाल जी पहिरीं फीमेल इंजीनियर आहे। ऐं जॾहिं हू कराची मां पार्टीशन जे टाइम माइग्रेट करे आयूं त हिते क्लास 10 ताईं सिंधी मीडियम में पढ़ाई कयूं। हिते अची करे हुननि पंहिंजी इंजीनियरिंग कंप्लीट करे हिते उहे बंगाल में कैलकटा में कमु पियूं कनि। अकेली हिकिड़ी लेडी हुननि सभिनि मर्दनि जे विच में केतिरी हिम्मत खपे हुन ज़माने में कमु करण जी। ऐं जेतिरी सुठी हिंदी ॻाल्हाईंदी आहिनि ओतिरी सुठी बांग्ला में ॻाल्हाईंदी आहिनि, ऐं अंग्रेज़ी बि मां चवंदसि मूंखां बि सुठी ॻाल्हाईंदी आहिनि। त आंटी जे बारे में त आंटी जॾहिं सिंधी प्रोग्राम्स, सिंधी फंक्शन्स, हर शइ में आंटी हिकदमि साम्हूं हूंदी हुई। हुन खां पोइ आई असांजी दुर्गा थावरानी दीदी घणो ई कमु कयो ऐं देश भर में उन्हनि जो नालो आहे। हर जॻह में हिक ॿिए खे सभिनीनि खे जोड़ियो हुयऊं हुते सिंधियत में। त सिंधियत में अगरि सिंधियत जी ॻाल्हि थिए थी त दुर्गा दीदी जो कोलकाता मां नालो आहे। ऐं मुंहिंजी ख़ुशकिस्मती इहा ई आहे कि ॿिन्हिनि खां मूंखे ॾाढो प्यारु मिलियो। माने मां जेको आदिपुर बि वई आहियां, हिकु दफ़ो दुर्गा दीदी वठी हलिया हुते मूंखे 2009 में विमी सदारंगानी जो प्रोग्राम थियो हुयो। उन तॾहिं बि टॉपिक इहो ई हुयो, रोल ऑफ विमेन इन प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज एंड कल्चर। त तॾहिं मूंखे सिंधी चङी तरह ॻाल्हाइण कोन ईंदी हुई, त मूं दीदी खे चयो, दीदी मां कीअं ॻाल्हाईंदसि, मां त हुते एतिरो कुझु चई न सघंदसि। त दीदी चई तूं चिंता छो थी करी, तूं इंग्लिश में चइजांइ पंहिंजा वीचार, हुन में काई तकलीफ़ कान्हे। ऐं हुन खां पोइ वरी जॾहिं 25 साल पूरा थिया सिंधोलॉजी जा, तॾहिं मोहिनी आंटी सां गॾु मूंखे मौक़ो मिलियो हुते वञण जो। असां साण रहियासीं ऐं आंटी त मूंखे पंहिंजी कल्चरल धीअ चवंदी आहे। त सिंधियत जो जेको कमु कोलकाता में थी रहियो आहे उहो पहिरीं मोहिनी आंटी पंचायत सिंधी यूथ एसोसिएशन सां मिली करे कंदा हुया। हुन खां पोइ दुर्गा दीदी चङो ई कमु करणु लॻा। ऐं हाणे मां ॾिसंदी आहियां कि चाहे पंचायत लाइ हुजे, असांजी जेका टीम आहे कोलकाता सिंधी थिएटर लवर्स, उहा टीम असांजी चाहे पंचायत जो कमु हुजे, उते मुरली भैया जो हिकिड़ो ॾाढो वॾो एलिक्यूशन कॉन्टेस्ट थींदो आहे जिते शुरू थियो 9 ॿारनि सां। अॼु 10 सालनि में हुते 35 ॿार बि जॾहिं लास्ट असां बंदि कंदा आहियूं, असां चवंदा आहियूं ॿियो असां एंट्रीज कोन खणी सघंदासीं, पर तॾहिं बि नाला ईंदा रहंदा आहिनि कि असांखे खणो। त केॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि धीरे धीरे हुते इहो थिए थो पियो। जंहिं शहर में हेतिरा सिंधी घटि, जंहिं शहर में पाण खे सिंधी सॾाइनि ई न माण्हू, जंहिं शहर में उतां जे लोकल खे अञा ताईं, अॼु बि मां चवंदसि यूरेका फोर्ब्स जो हिकिड़ो माण्हू आयो त हुनखे उन मूंखां पुछे ईअं ॻाल्हाईंदे कि तव्हां किथे जा आहियो? त जॾहिं मूं चयोमांसि कि मां नॉन बेंगोली आहियां, मां सिंधी आहियां, त वापसि हुनखे सम्झाइणो पियो कि सिंधी कहिड़ा। पर मूंखे लॻो अॼु मूं वरी हिकिड़ो कमु कयो कि हिकिड़ी जॻह पंहिंजी सिंधियत मूं फैलाई ऐं इहे वञी करे असां सिंधियुनि जे बारे में ॻाल्हाईंदा। त तंहिं करे असांजो हाणे धीरे धीरे हुते कमु थिए पियो। हाणे हुते सिंधी काउंसिल ऑफ इंडिया ॾाढे एक्टिवली कमु करणु लॻा आहिनि। असांजा प्रेसिडेंट आहिनि महेश कुमार मलकानी जी, तमामु डायनामिक आहिनि। ऐं उहे मूंखे चवंदा आहिनि सुजागी, चवंदा आहिनि निंड कॾहिं कंदी आहीं जो एतिरो कमु थी करी पई, सॼो ॾींहुं कोर्ट में कमु करे वरी सम्झो मूंखे अगरि कंहिं ॾींहुं अलीपुर में रोज़ कोर्ट में वञी करे, जेको मुंहिंजे घर खां कलाक जो पंधु आहे, वरी अगरि मूंखे हुन इलाइक़े जो कमु करणो पए त वरी संडे जो ॾींहुं बि हुते वञी करे
पंहिंजी हाज़िरी ॾेई करे कमु करणो पवंदो आहे, त उन्हनि मूंखे अवॉर्ड बि हिकिड़ो ॾिनो सुजाॻी। त एतिरो जॾहिं अप्रिसिएशन थो मिले, चाहे पंहिंजी पंचायत मां, सिंधी काउंसिल मां, हाणे जेको NCPSL जी मेंबरशिप खां पोइ मां वधीक कमु करे सघी आहियां, छाकाणि जॾहिं असांखे गवर्नमेंट जी हेल्प थी मिले त थोरो पॉसिबल थो थिए वधीक कमु करण जो। त NCPSL पारां असांजे जंहिं शहर में, वरी चवंदसि हिते सिंधी ॻाल्हाइनि बि नथा, घटि पिया ॻाल्हाइनि, हिते सिंधी सॾाइनि बि न पिया, माने ईज़िली पाण खे की शान सां, फ़कुर सां। त जंहिं ॾींहुं असां नॉन सिंधीज़ जे विच में पंहिंजी आइडेंटिटी एस्टैब्लिश करे सघंदासीं, तंहिं ॾींहुं शायदि गर्व सां सभु अॻिते अची चवंदा की मां सिंधी आहियां, पाण खे कंहिंसां एसोसिएट करे की मां सिंधी आहियां, तंहिं ॾींहुं कमु वधीक थी सघंदो। त धीरे धीरे इहो कमु वधे थो पियो ऐं हिते सिंधी क्लासिस हलणु लॻा आहिनि। लैंग्वेज लर्निंग कमिटी असांजा मुकेश भैया आहिनि, असांजी रेनू आहे NCPSL जी, उन्हनि सां गॾु मिली करे तमामु सुठो कमु थी रहियो आहे। कोशिशि आहे की अञा असां हिनखे अॻियां वधाए सघूं। ऐं मां इहा ॻाल्हि चवंदसि की मूंखे प्रेरणा, मोटिवेशन बि हिकिड़ी औरत खां ई मिली, उहा आहे मुंहिंजी माउ, झांसी जी रानी। हमेशह चवंदी हुई हिमत करे अॻिते वधि, छाकाणि मुंहिंजे इन दुनिया में मुंहिंजे डैडी वांगुरु प्यारो ख़ूबसूरत इंसान थी न सघंदो आहे, पर मूंखे जेका शक्ति ऐं हिमत मिली आहे मुंहिंजी माउ खां मिली आहे। ऐं अॻिते हली करे जॾहिं इहो बंगाली परिवार, हिते मूं पंहिंजी मदर इन लॉ खे ॾिठो, हुन मूंखे एतिरो सपोर्ट ॾिनो, छाकाणि उहा एॾी एजुकेटेड आहे ऐं शांति आहे। ऐं हुन वटि जॾहिं मूं ॾिठो बंगाली लिटरेचर जो खज़ानो, तॾहिं हुन मूंखे हथ सां रविंद्रनाथ टैगोर जा किताब ॾिनई, चयईं हिननि खे बंगाली टू सिंधी डायरेक्ट ट्रांसलेशन कराए, इंग्लिश जे रस्ते ते न वञ, ॾिस केॾो ख़ूबसूरत फ्लेवर मिलंदो ऐं केॾी ख़ूबसूरती सां असां इहो प्रेज़ेंट। हीअ मोहिनी आंटी जंहिंजे बारे में मां चवां पई, 88 इयर्स ओल्ड, केॾी प्यारी असांजी आंटी आहे ऐं अॼु बि अकेली रहंदी आहे, कुकिंग बि कंदी आहे, पंहिंजो ख़्यालु पाण रखंदी आहे। प्राय हर रोज़ ई असांजो ॻाल्हाइण थी वेंदो आहे, चवंदी आहे तूं मुंहिंजी कल्चरल धीअ आहीं। त उहो प्यार ही जेको मिलियो आहे, एतिरी मोटिवेशन थी मिले जो हर रोज़ कमु था कयूं। हाणे थोरो मां कुझु बुरी शयूं बि चवंदसि जेको तमामु ज़रूरी आहे। असां सिंधियुनि खे थोरो ख़्यालु रखणु घुरिजे कुझु ॻाल्हियुनि जो। जॾहिं असां हर घड़ीअ चऊं था की असांजी न्याणी खे असां ॿिए ज़ात में शादी न करणु घुरिजे। इनफैक्ट हिकिड़े शो में त जॾहिं मां ॾिसां पई, कंहिं चयो की मां त पंहिंजी न्याणुनि जी शादियूं सभु सिंधी परिवारनि में कयूं, एतिरे शान सां, फ़कुर सां, ॼण उहो ई हिकिड़ो शान आहे। अॼु जॾहिं तव्हांजे साम्हूं हिकिड़ी भाटिया छोकिरी जॾहिं सिंधी में गानो ॻाए थी, हिकिड़ी नॉन सिंधी थी करे, तव्हां एॾा ख़ुशि था थियो, पर इहो छो था सोचियो कि अगरि काई न्याणी, हर छोकिरी त नथी शादी करे ॿिए जात में, पर अगरि उहा सिंधी परिवार में न वञी करे हिकिड़े नॉन सिंधी परिवार में वञी करे पंहिंजी सिंधियत जे झंडे खे ऊंचो थी रखे, पंहिंजी सिंधियत लाइ कमु थी करे, उनखे परिवार जो सपोर्ट थो मिले, त छा इहा शान जी ॻाल्हि न आहे? मुंहिंजे ख़्याल सां वक़्तु अची वियो आहे हाणे थोरो बदिलाव आणियो। घड़ी घड़ी इहा ॻाल्हि चवणु की सिंधीअ में ई शादी कयो, अचो मूं वटि त मां तव्हांखे ॾेखारियां की केतिरा सिंधी परिवार सिंधियुनि सां मिली करे वधीक साल हिकु साण नथा गुज़ारे सघनि। तव्हांखे पंहिंजे ॿारनि जी ख़ुशी खपे, हुननि जो प्यार, पाण में ख़ुशि रहनि। मां इहो न चवंदसि की ॿिए ज़ात में वञण सां कोई ग़लति डिसीशन न थींदो आहे, पर ही त असां मथां असांजो जेको भॻवानु असांखे लिखी मोकिले थो, असांजी डेस्टिनी, अगरि हुन सां गॾु आहे त हुन में शर्म कहिड़ो? पर इहो ई आहे की परिवार जॾहिं हुननि खे सुठो मिले थो ऐं हूअ छोकिरी अगरि हुन परिवार में वञी करे तव्हांजी थी रहे थी, पंहिंजा रूट्स नथी भुलिजाए, पंहिंजी नथी भुलिजे ऐं कमु कंदी थी रहे, त तव्हांखे त फ़कुर थियणु घुरिजे। त इहो थोरो चवणु मुंहिंजे ख़्याल सां हाणे असांखे घटि करणु घुरिजे, की असांखे चवणु घुरिजे की असांखे इहे जेके असां रवि टेकचंदानी जी घड़ी घड़ी चवनि था भाषाउनि जो आदान प्रदान, त छा आहे? तव्हां जॾहिं काई फैमिली ट्री था ॾिसो, जॾहिं असांजो प्रॉपर्टी जे बारे में जॾहिं असां फैमिली ट्री था, इनहेरिटेंस था ॾिसूं, किथे न किथे वञी करे तव्हां ॾिसंदा की उहो फैमिली ट्री में कोई अहिड़ो परिवार थो हुजे जिते सम्झो ॿार न आहे, हू जनरेशन ख़तम थो थिए। अगरि तव्हांखे एतिरी तकलीफ़ आहे, तव्हां सोचियो हीअ छोकिरी उहा हुई जेका असांजी सिंधियाणी, हेसि ताईं असांजी उहा ट्री, उहो वारी असांजी शाखा हेसि ताईं हुई। अगरि तव्हांखे एतिरी तकलीफ़ आहे, पर इहो ज़रूरी कोन्हे हर घड़ी चवणु की ॿिए परिवार में या नॉन सिंधी सां शादी कयईं, असांजी नियाणियुनि खे रोकणु घुरिजे, बिल्कुलु बि न। तव्हां
तव्हां जॾहिं पंहिंजे लाइ, तव्हां पंहिंजी न्याणी जे लाइ कोई छोकिरो ॾिसंदा, ज़रूर तव्हां सिंधी ॻोल्हींदा। अॼु मुंहिंजी भेण हूंदी, मुंहिंजी काई कज़िन हूंदी, असां सिंधी परिवार ई ॻोल्हींदासीं, असां उनजी शादी उते ई कराईंदासीं। पर अगरि काई पंहिंजे चॉइस सां करे थी त हिन में ग़लति छा आहे? थोरो मुंहिंजे ख़्याल सां इहो इन ॻाल्हि ते थोरो ध्यानु ॾिजो जेको मूं हाणे चयो, ऐं कोशिशि कजो कि उहो ई इनखे बि प्यार सां ॾिसो कि ॾिसो ॿिए परिवार में वञी करे बि हुन पंहिंजी सिंधियत कायम रखी आहे। ऐं जॾहिं अॼु मां तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजी भाॼाई बि बंगाली आहे, मुंहिंजे भाउ बंगाली सां शादी कई आहे, मुंहिंजे निणान सां ई। त हूअ छोकिरी जॾहिं अची करे असांजे घर में सिंधी गाना थी ॻाए, सिंधी प्रोग्रामनि में हर एक में पार्टिसिपेट थी करे, त केॾी ख़ुशी थी थिए। ऐं मुंहिंजी उहा भाइटी बि सिंधी थी ॻाल्हाए, सिंधी में थी करे। त मां चवंदसि ही थोरो असांखे थोरो चेंज थियणु घुरिजे मुंहिंजे ख़्याल सां। ऐं मुंहिंजे ख़्याल सां टाइम शायदि ओवर थी वियो हूंदो, पर मां हिकु ॻाल्हि चवां जेको तमामु ज़रूरी आहे। मां हिकु ॻाल्हि चवंदसि, असांजे समाज में ॾिसो हमेशह थोरो सुधराव लाइ जे बि ॻाल्हाइजे। असांजे हिते जॾहिं कॾहिं कोई कंहिंजे बारे में कुझु चवणु चाहींदो आहे या कुझु कंदो आहे, त हिकु मां जीअं चवंदा आहिनि न, ॿार जो ढक ढकिजे। अॼु मां थोरी हिकिड़ी ॿार जी बुराई, मां पंहिंजे चवंदी आहियां, उहे मां जॾहिं कोलकाता जी काई बुराई कयां, मां ॿारनि जी बुराई थी कयां, त उते कंहिंखे अगरि कुर्सी कंहिंजी छॾाइणी हुजे, कंहिंजो पावर घटि करणो हुजे, त घरनि में अनोनिमस चिठियूं अची वेंदियूं आहिनि बुरी बुरी ॻाल्हियूं चई करे। मां चवंदसि तव्हांखे हथ जोड़े वेनिती आहे, अहिड़ा कम न कयो। पंहिंजे समाज जे लाइ कमु कयो, पंहिंजे समाज जे लाइ अॻिते वधाइण जे लाइ, ॿोली जे लाइ, संस्कृति जे लाइ। असां सिंधी त केॾा प्यारा आहियूं, असां सभिनि जे सुठे जे लाइ सोचींदा आहियूं, ऐं हमेशह असां सुठो चई करे अॻिते वधूं। जय झूलेलाल। धन्यवाद दीदी। हिकु ॻाल्हि मां पक तव्हां में ॾिठी, जंहिं महिल तव्हां बम्बई जे अंदरि ॻाल्हायो पिया सिंधीअ में, उन वक़्तु एतिरी फ्लुएंट सिंधी न पिया ॻाल्हायो, पर अॼु 100% माना ॾाढो सुठो वधारो, माना लॻभॻि हाणे केर बि तव्हांखे चवंदो कान त यू आर फ्रॉम कलकत्ता, छो जो कलकत्ता जा जेके ॿ टे टोन आहिनि, उहे टोन तव्हांजे हाणे ज़बान मां निकिरी विया आहिनि। निकिरी विया आहिनि ऑनलाइन। ही सभु एतिरो ॿुधी करे थैंक यू तव्हां सभिनीनि खे जेके तव्हांजा प्रोग्राम ॾिसी करे ही सभु मूं सिखियो आहे। ऐं आशा दीदी जी टोक मूंखे एॾी डांट हमेशह पवंदी रहंदी आहे। ऐं ॿियो मोहन ज्ञानी अंकल आहिनि, सभिनी जी मदद, बिजानी अंकल आदिपुर मां सभई मदद कंदा आहिनि मूंखे। चेंजिस इनखे ई चइबो आहे, थोरो 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 माण्हू चेंज थींदो वञे, सुठो सुठो ॻाल्हाईंदो वञे, त माना हिकु सुठी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां उहा ॻाल्हि शुरूआत कई आहे, तव्हां पाण कलकत्ता में शुरूआत कई आहे। ऐं आशा कंदुसि असांजे जेके बि भेनरियूं माण्हू अॼु जो प्रोग्राम ॾिसनि थियूं, त उहे घटि में घटि पंहिंजे घर मां त बि शुरूआत कनि। मां उन्हनि खे न चवंदुसि तव्हां सॼो ॻोठ खे सुधारियो, शहर खे सुधारियो, सिर्फ़ु पंहिंजे घर खे सुधारियो। थी वेंदासीं, असां 30 थी वेंदासीं, 30 मां पाणे 90 थींदासीं, 90 मां 120 थी वेंदासीं। हिकदमि। हा, शुरूआत पंहिंजे घर मां करणु खपे, इहा मुंहिंजी सभिनी जी विनती आहे। ऐं तव्हांखे ॾिसी करे 100% उन्हनि खे माना हिकु बूस्टिंग थींदी, ताक़त ईंदी, ऐं उहे ट्राई कंदा। बंगाल जे इतिहास त ॾेखारे वरितो न, मोहिनी आंटी खां पोइ, दुर्गा दीदी खां पोइ, मां अञा मूंखां पोइ ॾिस केर थो खणे टॉर्च। दीदी ॻाल्हि ईअं आहे, तव्हांजी जेकी कलकत्ता आहे उहा सॼी देवियुनि जी कलकत्ता आहे। बिल्कुलु उहो ई त चयो। बसि कुझु असांजी नव शक्तिपीठ ॿाहिरि हली आहे, न त सभु शक्तिपीठ असांजे अॼु तिब्बत जे अंदरि आहे मानस शक्तिपीठ, श्रीलंका में लंका शक्तिपीठ, नेपाल में 2 आहिनि, हिकु गढ़कडी ऐं ॿी गुहेश्वरी, पाकिस्तान में हिकु आहे हिंगलाज देवी, ऐं बांग्लादेश में असांजूं 4 आहिनि, हिकु सुगम, कारोतियो घाट, चटल ऐं यशोधर। इहे 9 असांजूं शक्तिपीठ सभु ॿाहिरि आहिनि, बाक़ी सभु शक्ति असां वटि आहिनि। ऐं असांखे हुन सॼी ॻाल्हि लाइ असांखे फ़ख़ुरु आहे। ऐं हाणे जस्ट ई तव्हांजो फेस्टिवल ख़तमु थियो आहे देवियुनि जो। अञा आहे, काली पूजा आहे अञा आहे। हा, त उहो असांजे हिसाब सां त ख़तमु थी हुई। तव्हां कीअं उते रेगुलर आहियो, ऐं तव्हां उते माना हुन शइ जे लाइ, जीअं असांजे हिते गणपति जे अंदरि असां सभु वधीक इन्वॉल्व थींदा आहियूं, त तव्हां हुते देवी जी में इन्वॉल्व थींदा आहियो। धन्यवाद दीदी, वरी ॿिए दफ़े मिलंदासीं। जय झूलेलाल। जय झूलेलाल।